जी नाज़रीन वाक़िया कयूं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे गवर्नर सलमान तासीर जी वरसीअ जे मौक़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त शहीद सलमान तासीर जी जिदोजहद खे सलाम पेश कनि था। संदसि चवणु हो त सलमान तासीर पीपल्स पार्टी जे फ़लसफ़े खे अॻिते वधाइण लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई। संदसि चवणु हो त सलमान तासीर माशरे जे कमज़ोर तबक़नि खे आइन मूजिबि हक़ ॾियण जी ॻाल्हि कई। हुन चयो त अॻूणो गवर्नर सलमान तासीर पीपल्स पार्टी जो असासो हुयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी सलमान तासीर जी क़ुर्बानीअ खे क़द्र जी नज़र सां ॾिसे थी। आगाह करे रहिया आहियूं पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे गवर्नर सलमान तासीर जे वरसीअ जे मौक़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त शहीद सलमान तासीर जी जिदोजहद खे सलाम पेश कनि था। संदसि चवणु हो त सलमान तासीर पीपल्स पार्टी जे फ़लसफ़े खे अॻिते वधाइण लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सलमान तासीर मुआशरे जे कमज़ोर तबक़नि खे आइन मूजिबि हक़ ॾियण जी ॻाल्हि कई।